नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरियो में खटणाबाद पाड़े जे रवासिन पारां 3 ॾींहं खां सड़ियल बिजली जो ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ रवासिन पारां शहीद चौक ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते पाड़े जे रवासिन जो चवणु आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां बिजली न हुजण करे सख़्त गर्मी सबबि परेशान आहियूं। बिजली न हुजण करे जीअण जंजाल थी वियो। इन मौक़े ते हिननि आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त बिजली बहाल करे ॾिनी वञे जीअं पाड़े वासिन सुख जो साह खणी सघनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरियो में खटणाबाद पाड़े जे रवासिन पारां 3 ॾींहं खां सड़ियल बिजली जो ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ रवासिन पारां शहीद चौक ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते पाड़े जे रवासिन जो चवणु आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां बिजली न हुजण करे सख़्त गर्मी सबबि परेशान आहियूं। बिजली न हुजण करे जीअण जंजाल थी वियो। इन मौक़े ते हिननि आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त बिजली बहाल करे ॾिनी वञे जीअं पाड़े वासिन सुख जो साह खणी सघनि।